ॼामसा में बोड़ मुतासिरनि जी वाहर लाइ पाक फ़ौज जा जवान पहुता। SS न्यूज़ जे रिपोर्टर गुलज़ार गुलमंगी मूजिबि पाक फ़ौज जे जवाननि पारां मेजर बिलाल ऐं सूबेदार नसीर शाकिर जी सरबराहीअ में बोड़ मुतासिरनि में राशन ऐं कपिड़ा विरहाया विया। ॻोठ हाजी मेहान ख़ान रिंद में बरसातुनि सबबि बेघर थी रोडनि ते वेठल माण्हुनि जी मदद करण लाइ पाक फ़ौज जा जवान पहुची विया ऐं 400 घरनि लाइ राशन जा कट्टा तक़सीम कया। ॻोठाणनि अब्दुल गनी रिंद, शबीर रिंद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हू पाक फ़ौज जे जवाननि जा शुक्रगुज़ार आहिनि जिन ॾुखे वक़्त में साथ ॾिनो आहे। शहदादकोट में क़ाइद मिलत जाफ़रिया सैयद साजिद अली नक़वी जी ख़ासि हिदायतुनि ते ज़ोहरा अकेडमी कराची तरफ़ां बोड़ मुतासिर इलाइक़नि में गश्ती मेडिकल कैंप क़ाइमु करे मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर घंवर बिरोही मूजिबि उन मौक़े ते कैंप में 368 खां वधीक मरीज़नि खे तपासे खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। शहदादकोट में रहवासियुनि सफ़ाई ऐं मच्छर मार स्प्रे न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। SS न्यूज़ जे रिपोर्टर घंवर बिरोही मूजिबि शहदादकोट में ग़रीबाबाद पाड़े जे रहवासियुनि ऐं ग़रीबाबाद नौजवान इत्तिहाद जे अॻुवाणनि पारां सफ़ाई ऐं मच्छर मार स्प्रे न थियण ख़िलाफ़ नदीम मक्सी, ज़ुल्फ़कार बब्बर, मंसूर अब्बासी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में कोटू मोटू चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हुयो त बरसाति खे 1 महीनो गुज़री वियो आहे पर शहर जे मेन रोडनि ऐं पाड़नि मां पाणी नेकाल नाहे थी सघियो। पाणी नेकाल न थियण करे मलेरिया समेत ॿियनि बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। पनुआकिल में अस्करिया ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान तरफ़ां हुसैनी फाउंडेशन जे ताउन सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बरसाति मुतासिरनि में राशन विरहायो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर तुफ़ैल आफ्ताब मूजिबि उन मौक़े ते अस्करिया ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान डिवीज़न सखर जे सदर आशिक़ हुसैन अस्करी, सैयद नासिर अब्बास जहानिया, ग़ुलाम शबीर ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो आहे त अस्करिया पाकिस्तान हिन मुश्किल घड़ीअ में पूरी सिंध में राशन, मच्छरदानियूं, साफ़ पाणी ऐं खाद ख़ोराक समेत ॿियूं ज़रूरत जूं शयूं रोज़ानो जी बुनियाद ते मुहैया करे रहिया आहियूं। मटियारी में PP जी ज़िले अॻुवाण सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह हुसैनी मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी बरसाति मुतासिर माण्हुनि खे राशन ॾिनो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद ख़ासकेली मूजिबि सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह हुसैनी पारां पलीजाणी ॻोठ दरिया ख़ान, तालपुर, मटियारी UC1 ॻोठ पनू ऐं ॿियनि इलाइक़नि में सामान विरहाया। हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां ख़ुसूसी मुलाक़ात करे बरसाति मुतासिर माण्हुनि जी वाहर लाइ कोशिशि कंदुसि। सॻियूं ऐं भरपासे वारनि ॻोठनि में बरसातियुनि दौरान किरियल वण विकिरो कया पिया वञनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर मुहर्रम ख़ान मंगणेजो मूजिबि ॻोठ रोशन काज़ी वटि शाख जे कप ते बीठल क़ीमती टारीअ जा वण किरी पिया। खरल शाख जे अमलदारनि जी मिली भगत सां क़ीमती वण भुॻड़नि जी मुठ ते विकिरो कया पिया वञनि। सहाफ़ियुनि खे मौक़िफ़ वठण ते धमकियूं ॾिनियूं वयूं। सुॼाण धुरियुनि आला इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त खरल शाख जे करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे वणनि खे बचायो वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।